साको ऐं बुखार ट्यूबरकुलोसिस क्योंकि इन्फेक्शन आहे जी जी त इहे ॿ जेके सिम्टम्स आहिनि उहे काफ़ी कॉमन आहिनि त लिहाज़ा जिन खे मरीज़नि खे मुसलसिल बुखार जी तकलीफ़ ऐं साके जी तकलीफ़ हुजे त पोइ ट्यूबरकुलोसिस ॾे बि ख़्यालु वञणु जेको आहे उहो ज़रूरी आहे। अच्छा त दिलि जी टीबी जेका आहे उहा चुनाच माण्हुनि में अवेयरनेस जी न आहे जी त जी ज़्यादातर जेका उनजी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं मरीज़ मौत जो शिकार थींदा आहिनि। ओहो। ऐं ॿाहिरनि मुल्कनि में त पोइ ऑटोप्सी थींदी आहे त ऑटोप्सी करण सां जॾहिं पोस्टमार्टम कबो आहे त उते ख़बर पवंदी आहे त हिननि जी खे त दिलि जी जेका आहे उहा टीबी जी बीमारी हुई पर असां वटि चुनाच ऑटोप्सी नथी थिए लेकिन उन जे बावजूद बि हिन वक़्तु यानी हिन साल जी जी जेको मार्च में वर्ल्ड टीबी डे जेको आहे जी उहो मुंहिंजी उन मूं WHO जेको आहे उहो ॿुधायो आहे त असां वटि पाकिस्तान में रोज़ानो 140 मरीज़ रोज़ानो पाकिस्तान में पाकिस्तान में मरीज़ 140 मरीज़ न ओए। टीबीअ जे करे मौत जो शिकार थियनि था। अच्छा टीबी जो बि शिकार न आहिनि टीबी जे करे मौत टीबीअ जो जे शिकार करे थियनि मौत पिया। जो शिकार थियनि था। हाणे इहे 140 त उहे आहिनि जेके वॾनि अस्पतालुनि में ज़ाहिरी तौरु जिन की टीबी पर जिन जी अञा डायग्नोस थिए ई न आहे या जिन जी दिलि जी बीमारी जे करे उनजी त असांखे अंदाज़ो ई कोन्हे ख़बर ई कोन्हे का त केतिरा माण्हू पर हीअ त हिकिड़ी वॾी फिगर याने त 140 मरीज़ रोज़ानो टीबीअ जी बीमारी जे करे जेको आहे सो उहो मौत जो शिकार थी वञनि था। अल्लाहु अकबर। ऐं माना इहा इहा हिकिड़ी अलार्मिंग जी सिचुएशन आहे जी लेकिन असां अञा ताईं उन्हनि ते ऐं इहा वर्ल्ड हेल्थ हिन जी ऑर्गेनाइजेशन जी जी रिपोर्ट आहे रिपोर्ट आई हाणे आहे। पोएं हफ़्ते जी रिपोर्ट आहे पोएं हफ़्ते